दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अज जी अपडेट जेका आहे दोस्तों ड्रामा सीरियल पापनगर ते आहे। पापनगर ड्रामो तव्हां ॾिसी रहिया आहियो। अॼु रिव्यू असां कंदासीं दोस्तों अॻिते जेको एपिसोड अचण वारा आहिनि उन्हनि ते ड्रामा सीरियल पापनगर जो। दोस्तों पापनगर जी अपडेट मां कल्ह तव्हांखे ॿुधायो त जीअं जीअं एपिसोड वधंदा तीअं तीअं राबेल ऐं सारंग जो राबेल ऐं मल्हार जो त इश्क वधी रहियो आहे, ॾेखारियो पियो वञे उन खां वधीक। लेकिन हाणे होॾां वरी जेको बलाज खान जो बि दुश्मनी हाणे अञा तेज़ थींदी वेंदी। हू त पंहिंजे भाॼाई सौट मतिलबु भाॼाई भाउ कंहिंखे बि बख़्शे कोन थो करे मिल्कियत जे करे। पोइ मल्हार ऐं राबेल कहिड़ी खेत जी मूली आहिनि, इन्हनि खे बि ज़लील ख्वार कंदो अॻिते हली। ऐं इन्हनि जो जेको आहे शेर दिलि आहे उन्हनि जो बि जज़्बो जेको आहे नथो झलिजे बलाज खान जे ख़िलाफ़ु आहे। लेकिन हू पंहिंजी मतिलबु घरवारी चवण ते झेड़े खां परहेज़ करे थो। बहरहाल अॻिते जीअं क़िस्ता हाणे वधंदियूं तीअं इहे सभु जेको आहे झेड़े में पइजी वेंदा ऐं बलाज खान ॾुखियो पइजी वेंदो वक़्ती तौरु इन्हनि खे। पोइ हीअ बलाज खान खे बि ज़लील कंदा। लेकिन उन्हनि खां पहिरियां मल्हार खे बि बलाज खान सिधो कंदो। जॾहिं मल्हार अची जेको आहे राबेल जे दिफ़ा जे लाइ बलाज खान जे साम्हूं बीहंदो ऐं शेर दिलि बि जेको आहे घटि न कंदो। पोइ हीअ जेका क़ैदनि मजू वारा इन्हनि खे बि छॾायो वेंदो, कोशिशि कई वेंदी त छॾायो वञे। बहरहाल इहे त आख़िर ताईं इहो किसो इन्हनि जो हलंदो ई रहंदो। फ़िलहाल त जेको आहे मजू खे छॾाइण जी कोशिशि कई वेंदी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो सुठो लॻो त शायदि को सभु लाइक सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।